अखबार अखबार वठो अखबार 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 काका चलो सलाम अलैकुम बाबा अखबार ले होला 5 रुपया काको तो खर्ची दिंदो हाँ पोइ शाम जो वरी अखबार भले वापस खणी वञा वरी वञी सिठेंगे जमा कराए जा हाँ 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 चाचा महिरबानी बाबा हाँ ठीक है आला अखबार अखबार काका सलाम अलैकुम वालेकुम सलाम अबा भले भले साईं साईं केड़ा हाल काका खुश है सब खैर खुश है और मजे में बेली दे खबर अखबार में कुछ पंजे ला खुश खबरी अज बेली ठठ थी अखबार में छा लिखियल बुधा बेली खबर हिकिड़ी लिखी पई आहे पंहिंजे कम जी आहे पर आहे निमाइंदे लाइ लेसण वारे लिखी आहे निमाइंदे लेसण वारा वियाम अची आहिनि हाँ ओड़ी खबर है या सच्ची खबर है अखबार में लिखियो पियो त बा जेको सो थर में हाणे मकड़ जेके चवंदा आहिनि हाँ सो मकड़ वठंदी सरकार सरकार वठंदी हा सरकार वठंदी पोइ त बेड़ा सही है पाण पिया झले पिया खाईंदा हुआसीं उछलाईंदा हुआसीं को पुछंदो ई कोन पिया धका खाईंदा हुआसीं हाँ हाणे कमु अहिड़ो थियो भलो पिया जो अखबार में लॻो पियो त 15 रुपए में जेको NGO वारा जेके आहिनि हाँ इहे वठंदा मकड़ हाँ NGO बेली असांजे पास त पोइ जाम वेठा आहिनि अच्छा आऊं जे तोखे हाणे न 5-6 कटा भरे पर अखबार में लिखियो पियो आहे ई ॻाल्हि सची पोइ त पंहिंजो कमु भलो थी वेंदो भलो थी वेंदो कमु बेली इहो कंहिंसां राब्तो कर त तोखे आऊं हाणे न जाम मुंहिंजे पास जाम आया वेठा आहिनि चवंदा वरी सेंटर खुलंदा हाँ NGO वारा भली अॻे इमदाद ॾियनि बि पिया खायो बि वञनि हाणे ख़बर पए कोन थी ॻाल्हि जे सची आहे त पोइ त भलो कमु थी वियो मूंसां ॿियो वरी मसइलो थियो हाँ छोरा मुंहिंजा आहिनि घटि हाँ हुजनि हा न हींअर भाई ख़बर पड़ी भाईंदो जे गच हुजनि हा त हींअर कमु ॾिना भलो कटो कटो जे रात जो हाणे 200 रुपया कमायूं हा तोखे आऊं हाणे थो ॾियां मकड़ मूं वटि छोकिरा बोकरा आहिनि आऊं तोखे ॾींदुसि तूं अॻिते विकण जा काके ठेकेदार थो करी न ठीके बि ॾियां तोखे पोइ जेकी 2-3 रुपया मूंखे ॾिजां गरीब माण्हू वेठा आहियूं बाबा 10 रुपया तुंहिंजा 5 रुपया सोपारी वारा पैसा त निकिरंदा वेठा आहियूं कमु अहिड़ो थी वियो भलो बाबा आऊं त हाणे हलां थो अभी वञो कटा बटा ॻोल्हियो बेली असां वटि फोन वोन आहे कोन्हे हा तुंहिंजी जॻह किथे रहीं किथे हो तूं जॻह आऊं ही कंहिंखां पुछा कने का के सिलू जो घर किथे आहे तोखे ॿुधाईंदा बसि हले अचिजां पोइ गॾिजी धंधो कंदासीं भलो कमु थी वियो सफ़ा बेरोज़गार हलंदा वेठासीं कंहिं पहिरीं आई हणी सॼा फसल ॿिया पंहिंजा खाई चट करे वई बिल्कुलु वाकई खाए ख़तमु करे वेंदी पर हिन दफ़े इहो भलो कयूं हाणे 15 रुपए वठंदा पोइ बसि अलाह ख़ैर करे वरी सुबुह जो तोसां आऊं अचां थो कचारी करां थो राब्तो करंदो अचे हा कजो त पोइ गॾिजी धंधो करियूं वांदा हा वांदे खां वेंदो सही आहे आड़ंग आहे मन मींहुं अचे पर फसल मन अलाह छोरा मुंहिंजा जाम आहिनि 5-6 छोरा आहिनि मुंहिंजा पोइ त तुंहिंजा भाउ आहिनि मूं बिना ग़लती कई छोरा ॿ थिया पोइ वरी माई ऑपरेशन कराए ॾियो मुंहिंजा त मज़ा हाणे सोचां पियो जे 10-11 हुजनि हा हींअर कर 200 रुपया ॾाढी छॾाइनि पिया मरी यारी धक थी वियो हींअर हर को पंहिंजो कटो खणी ईंदो सुठो कमु थी वियो हलियो बेरोज़गार वेठा हुआसीं पर साल आया हणी फसल बि कंहिं शइ कोन छॾियूं सफ़ा सॼो फसल खाई विया बसि हाणे मकड़नि खे ख़बर पए त थरिया पहुचे विया आहिनि मुल्क में पहिरीं आया त जाम कढ़ायूं कयूं वटि लॻी बाबा सॼी दुनिया परेशान सॼे पाकिस्तान जा माण्हू परेशान थरिया मकड़ कीअं पिया खाइनि न हाणे मकड़नि खे का छॾंदा ई कोन जेतिरो फसल खाधो आहे न एतिरो ई वापसि कंदा प्लान वठंदा मकड़नि खे ख़बर पवंदी आहो कीअं ढलजनि थरिया कहिड़ा मुड़ुस माण्हू आहिनि सरकार पाणे ॾिनी भले इहो चङो कमु थियो जेकॾहिं वठनि था सवला त हिसाब तोरे पहले काका हाणे असीं हलूं था वञे ॻोठ में ॿुधाई छोरनि खे
ॿुधाए अख़बार में लॻो पियो आहे जे ख़बर सची थी निकिरे ऐं एनजीओ द्वारा अॻे त बस वरे अचां थो सुबुह जो मुलाक़ात करण। ठीकु आहे त आऊं वञी कटा वटा ॻोल्हियूं। हा गोल गोल वञी। ठीकु आहे पोइ। ठीकु आहे ठीकु आहे। कंहिं हथ हिलाया त घोड़ा गड़ी पिया, अवी याद आया त घोड़ा गड़ी पिया, अवी याद आया त घोड़ा गड़ी पिया। किसी मौत मंदर दुबी कान दिलड़ी, पंजा थिया पराया त घोड़ा गड़ी पिया, अवी याद आया त घोड़ा गड़ी पिया, अवी याद आया त घोड़ा गड़ी पिया। पुछण मूं काई सजी दाद दुनिया, अवी कौन आया त घोड़ा गड़ी पिया, अवी। खैर दियो खबर भली हमारे पास मकड़ बकड़ भी खा प्रोग्राम को मकड़ बकड़ पेरी था इने तो कोन ये एनजीओ द्वारा वठन पिया 15 रुपया किलो हले पियो मकड़। 15 रुपया 15 रुपया किलो मोल हुजन जीरा हुजन किलो 15 रुपया हले पियो। अॻे थिया जाम त मकड़ हाण आई कोन। ॾिसो ही वांदा वेठा हो। ओ नंबर तुंहिंजो ॾेई छॾ को वञूं ॿाराड़ी में हुते हुजे पोइ फोन करूं चालू त पोइ अचिजे हुते वठण। अब हिते मिठी में वठन पिया। हाँ खणे आई मिठी अचो मिठी में धड़ाधड़ अखबारूं वग़ैरह जाम लॻियूं पियूं न। हाँ जे चाचरो मोरकोट जिथे किथे ॾिनो न अखबार में सभु शइ हले पई। हाँ इहो कोशिश करण हाँ, कोशिश करो इहो कोशिश करो। भले जीरा हुजे जीरा हुजनि मोल हुजनि। ॾे ख़बर मिली इन छा चयो हमरा के विया पे इन बड़े में आया पे उन्हें चयो हिननि खां पुछा मूं कई यार असांजे पास मकड़ कोन्हे पर असां बि अखबार में पढ़ियो त 15 रुपया किलो एनजीओ वठे बि मकड़ पर असां बि कोशिशि करूं था जे मिलिया त असां राब्तो कंदासीं। चई पाण खे ॿुधाइनि पाण वरी हलूं हिन पासे हली ॻोल्हियूं हला हिन हा पाण हा हलूं था आया हुजनि। हा तूं हेॾा हला ऐं हेॾा हला ॾिसूं था। बेली लीमो ऐं खमे रखियो खमे मकड़े जो ठेकेदार बि काके खे कयो हाणे त मर्यादा कटा त ॻोल्हे रखूं सुभाणे वेली इतवार मकड़ हींअर त किथे सुजल कोन था पर जे अची विया त माण्हू कटा त थी हुजनि शइ त माण्हू हथ वसू रखे त पोइ इहो धंधे में कमु ॾींदा मज़ूरी लॻी वञे मन को कटा त ठाहे रखूं पोइ तयारी माण्हू जी अॻु में हुजे। मकड़ चवंदा अचनि पिया उन ॻोठे मां लंगर मां हेॾा बुझनि पिया असां वारे पासे अची विया त पोइ वरी कमु ॾेई वेंदा इहो काके खे कयूं ठेकेदार हाणे कटा तयार पिया आहिनि ॾिसूं था पोइ।